अवांखे आगाह कंदालू अहम ख़बर है। खानपुर महरमा मोबाइल मार्केट में दुकान ठाहिण दौरान भित किरण सबब 4 मज़दूर दबिजी पिया आहिनि। शहरनि मज़दूरनि खे ज़ख़्मी हालत में ॿाहिरि कढी तालुके अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। अवां सां ख़बर शेयर पिया कयूं। खानपुर महरमा मोबाइल मार्केट में दुकान ठाहिण दौरान भित किरण सबब 4 मज़दूर दबिजी पिया आहिनि। शहरनि मज़दूर खे ज़ख़्मी हालत में ॿाहिरि कढी तालुके अस्पताल मुंतक़िल कयो आहे। अवां सां अहम ख़बर शेयर पिया कयूं। खानपुर महरमा मोबाइल मार्केट में दुकान ठाहिण दौरान भित किरण सबब 4 मज़दूर दबिजी पिया आहिनि। अवांखे आगाह कंदालू अहम ख़बर है। खानपुर महरमा मोबाइल मार्केट में दुकान ठाहिण दौरान भित किरण सबब 4 मज़दूर दबिजी पिया आहिनि। शहरी मज़दूरनि खे ज़ख़्मी हालत में ॿाहिरि कढी तालुका अस्पताल मुंतक़िल कयो आहे। तफ़सील वठंदासीं खानपुर महरमा काज़ी ख़ादिम खां। काज़ी आगाह कजो, छा तफ़सील आहिनि? खानपुर महर विच शहर में दुकान के मरमती कम दौरान भित किरी पई है, जैं सबब 4 मज़दूर दबिजी विया आहिनि, जिनके ज़ख़्मी हालत में बाहर कढी तालुका अस्पताल खानपुर महर पहुंचाया वियो आहे। मां ॿुधाईंदो रहां त ही मोबाइल मार्केट है, जैमें ही मरमती कम हले पियो दुकान जो, जंहिंजो दीवार किरी पई है, जंहिंजे नतीजे में 4 मज़दूर आहिनि, जेके जिनमें मीर मोहम्मद है, आबिद अली है, सफ़र मार है ऐं बशीर मार ये मज़दूर हुआ, जेके उहे मलबे हेठां दबिजी विया ऐं उन्हनि खे शहरनि पारां जेको आहे ज़ख़्मी हालत में ॿाहिरि कढी वियो आहे। ज़ख़्मियुनि खे जेको आहे तालुका अस्पताल खानपुर महर पहुंचायो वियो आहे, जंहिंखां पोइ हिकु ज़ख़्मी जी हालत गंढी चुकी हुजण करे खेसि जेको आहे सखर अस्पताल मुंतक़िल कयो आहे। जी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।